हींअर असीं कमराणी रूम में वेठा आहियूं ऐं साईं कमराणी साहब सां ॻाल्हायूं था। किथां आहियो साईं, किथां आहियो? साईं असीं हैदराबाद मिर्ज़ापाड़े खां आया आहियूं। मिर्ज़ापाड़े में कहिड़ी जाइ ते? मिर्ज़ापाड़ो टंडो ठोड़ो। इहो ठोरो छो भला? ठोड़ो रखियल आहे, पुराणो नालो आहे। न मक़सदु मक़सदु छा? छा आहे? मुननि छा आहे? पाड़ो आहे, पाड़ो उते आहे। पहिरीं ठोड़ा रहंदा हुआ। अच्छा, जाइ किथे कहिड़ी जाइ ते आहे? हा, ॿिन अलम जे पासे में। अच्छा, हा, जंहिंखे जुड़वा आलम चवंदा आहिनि। तव्हां हीअ टोपी किथां आंदी साईं? टोपी हैदराबाद मां वरिती आहे। साईं मां हथ लाहियां तव्हां साईं लाहींदो, मूंखे ख़बर आहे न, लाहियो न, मूंखे ख़बर आहे त ईअं ई सही आहे। शादी खे घणा साल थी विया? मुंहिंजी शादी खे साईं 26 साल थी आहे। अच्छा, लव मैरिज आहे या लव मैरिज आहे। ये कीअं ख़बर पवंदी? कीअं ख़बर पवंदी? अचो तई अचो, वरी बि अचो। हा साईं हींअर असां इहे कैमरामैन ज़ैदला खां गॾु हींअर कमराणी रूम में सिंध यूनिवर्सिटी में ऐं KTN न्यूज़ हैदराबाद। लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करें हमारी वीडियो को। वाह 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 वाह, माशाल्लाह।